अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पंहिंजे प्रोग्राम खेती सिरसेती समाज मेज़बान कमाल लाशारी हाज़िर आहे। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में असां पाणी खोट जेका हिन वक़्तु सिंध में इंतहाई शदीद लेवल ताईं पहुची चुकी आहे ऐं मजमूई तौर ते 47% जेका पाणी जी खोट आहे उहा मजमूई तौर ते आहे, जॾहिं त कोटली बैराज में हद खां वधीक ऐं उन सां गॾोगॾु असांजो सखर बैराज जंहिंमें तमामु घणी कमांड एरिया जेका आहे सा उहा उन ते अचे पई, उनमें बि जेका आहे पाणी जी खोट आहे ऐं उन सां गॾोगॾु पाणी जी का मथां जेको फिलो आहे या किथां असांखे 4 ॾींहंनि में 2 ॾींहंनि में 5 ॾींहंनि में को आसिरो हुजे उहो बि पाणी जो जेको आहे सो कोन्हे को, जंहिंजे करे शदीद खोट पाणी वारी जेका आहे उहा हिन वक़्तु फुटी जो फसुल जेको लाड़ पट्टी में त हिन महिल जेका सीज़न आहे उहा पीक ते आहे, उन सां गॾोगॾु उत्तर में पिणु जेका सीज़न आहे उहा शुरू थी चुकी आहे, पर पाणी न हुजण जे करे हिन वक़्तु मुख़्तलिफ़ जेके कैनाल आहिनि उन्हनि खे या त बंदि कयो वियो आहे या सिर्फ़ु पीअण जो पाणी जेको आहे उन में छॾियो वियो आहे। इन सूरत हाल में जेका आहे सा सिंध जो ज़मीनदार केतिरो सफ़र कंदो ऐं मुआशी तौर ते केतिरो जेको आहे सो प्रॉब्लम थींदा, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु असां सां स्टूडियो में मौजूदु आहिनि लेफ्ट कैनाल एरिया वाटर बोर्ड जा चेयरमैन रईस कबूल मोहम्मद खटियाण साहब। अस्सलाम वालेकुम सर। खटियाण साहब, पहिरीं त सिंध ऐं वफ़ाक़ जो जेके इशू हूंदा हुआ, खोड़ दफ़ा पाण प्रोग्राम में ॻाल्हायो आहे त उहे उन्हनि जो हिकिड़े पेज ते न हुजण जे करे खोड़ मामला जेके आहिनि उहे पैदा थियनि पिया। ॿियनि खे छॾे करे पाण जेकॾहिं एग्रीकल्चर ऐं इरीगेशन ते अचूं था त हिन वक़्तु जेके आहिनि उहे शयूं तोड़े जो काफ़ी मसइला छॾियल आहिनि, पाणी जी हद खां वधीक खोट आहे, पर उहे जेके ॿिन्ही जो हिकु पेज ते न हुजण जे करे थियनि पिया त वफ़ाक़ में हुकूमत अलॻि हुजे ऐं सिंध में हुकूमत अलॻि हुजे, उहे कंहिं हद ताईं घटि थींदा। मसइलो छा आहे, पाणी जी जेकॾहिं मथां खोट आहे त हिकिड़ो अलॻि मसइलो आहे, पर गुज़िरियल टाइम में जेका सिंध जो आबादगार जे जेको ख़दशा हूंदा हुया त पाणी मौजूदु आहे पर सिंध खे ड्यू शेयर न पियो मिले, पंजाब हद खां वधीक पाणी जो खणे पियो। पहिरियों त इहो सम्झाइजो त उहे मामला केतिरो सम्झो था त बहितर थींदा, पाणी जी सूरत हाल आहे छा? सभिनी खां पहिरीं तव्हांखे आउं पाणी जी अॼोकी सूरत हाल जेका हिन साल जी आहे असांजी उहा ॿुधाए वञा। साईं, पाणी जी सूरत हाल तमामु ख़राबु अॻे साल बि रही, पर हिन साल उन खां वधीक ख़राबु आहे ऐं पाणी जो जेको बहरान आहे उहो पंहिंजो जेका शिदत आहे वधीक उन में शिदत हूंदी ऐं तमामु घटि पाणी आहे पाकिस्तान पूरे में ऐं सिंध खे बि तमामु घटि पाणी पियो मिले हींअर राइट नाउ। हींअर जेका पोज़ीशन आहे पंहिंजे पाकिस्तान जी, तक़रीबन 47% खोट रिकॉर्डेड अथव अॼु जी टुडे, ठीकु आहे न, अॼोकी तारीख़ में 47% खोट अथव। तरबेला डैम साईं पाकिस्तान जी खोट अथव, पूरे पाकिस्तान में 47% खोट अथव। हाणे सिंध में उन खां कुझु वधीक हूंदी ऐं आउं सम्झां थो त तक़रीबन 55% हुजणु खपे या 60% एग्ज़ैक्टली हुजणु खपे। उन जी वजह इहो आहे जो पाण हेठि जो प्रोविंसाऊं ऐं उन खां अलावा असांजा जेके सिस्टम्स आहिनि उन मां सभिनी खां वधीक इफेक्टेड अथव हींअर असांजो लेफ्ट बैंक सिस्टम ऐं कोटली बैराज। उन में तक़रीबन पीअण जो पाणी बि माण्हुनि खे पुॼाइणु असांजे लाइ तमामु ॾुखियो आहे, छो त जंहिं हींअर ॾिसो न, हीअ अप्रैल जी 15 मटी चुकी आहे, उन खां पोइ असांजो पाणी आम तरह सां शुरू थी वेंदो आहे थोरो घणो ऐं असांजो पीक ते पाणी अची वेंदो आहे, मई जी एंड में वञी फुल पाणी थी वेंदो आहे जो चांवरनि जी पोखी वोखी जो टाइम हूंदो आहे। पर हिन साल उहा हर शइ डिले करणी पवंदी छो त डैम्स एम्प्टी आहिनि ऐं तमामु सूरत हाल ख़राबु आहे। तंहिंजे करे कोशिशि थी इहा कजे त राइस जी जाइ ते को ॿियो फसल कॉटन या का ॿी अहिड़ी शइ पोखिजे जंहिंमें पाणी जी ज़रूरत घटि हुजे, छो करे राइस खे तमामु घणो पाणी थो खपे। पर जे राइस ई पोखी करणी आहे, के इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिथे माण्हू चवनि था त असांखे प्रॉब्लमैटिक आहे, त पोइ उहे आउं सम्झां थो त जुलाई में वञी पंहिंजो ॿिज 1 जुलाई खां पोइ पोखनि, छो त करे हींअर ई का सूरत हाल ई कोन्हे पाण वटि जो पाण राइस जी कल्टिवेशन करे। अच्छा, जेकॾहिं देरि सां पोखी थिए थी त उन जा बि त खटियाण साहिबु फ़र्क़ु पवंदो न उनजी उपत ते, या ॿियो केतिरो पक आहे त पाणी कॾहिं ईंदो ऐं उन खां पोइ सम्झो था त अव्हां जी जेका पट्टी आहे या अव्हां जी जेका कमांड एरिया अचे थी उन में त घणे क़दुरु थियनि बि जेको आहे चांवर था थियनि, सारियूं था थियनि, सो कॾहिं माण्हू केतिरो हिकु तव्हां जेका सलाह ॾियो पिया त उहा सलाह आबादगार केतिरो उनखे जेको आहे सो मोबिलाइज़ कंदो? आबादगार जे सलाह असांजी न वठंदो हींअर, तकिड़े करण जी ॿिज पोखण जी कोशिशि कंदो, ॿिज जो नुक़सानु खाई वेंदो। ॿिज तमामु महांगा आहिनि, तक़रीबन 10-12 हज़ार रुपए एकड़ जो हाइब्रिड ॿिज थो मिले, उहो हुनजो ख़राबु थी वेंदो आहे। तंहिंजे करे असांजो कमु आहे त हुननि खे राइट असल जेका ॻाल्हि हक़ीक़त आहे उहा हुननि खे ॿुधाऊं। तव्हांजे तवसुल सां
तव्हांजी न्यूज़ पेपर्स आहिनि, चैनल आहे सही, बिल्कुलु सही। तव्हांजो, ताकी माण्हुनि खे ख़बर हुजे त हिन साल छा करिणो अथनि। तंहिंजे करे ॾुखियो साल आहे, पाणी जी शॉर्टेज आहे, त उन हिसाब सां उन्हनि खे थोरो पंहिंजी प्लानिंग चेंज करणी पवंदी। त जेको हू मई में बिज पोखे छॾंदा उनखे थोरो अॻियां जुलाई में खणी वञनि। सही। महीनो ॾेढ इहो पाणी जेॾीमहिल सूरत हाल बहितर थींदी, त अॼुकल्ह त नेट ताईं एतिरियूं शयूं अवेलेबल सही था आहिनि चओ। जो सभिनी खे ख़बर पइजी वञे मथां फ्लो बहितर थी आयो आहे। उहो कोटड़ी ताईं घणे टाइम में कुझु पहुचंदो? मींहुं पइजी वियो तॾहिं बि बहितरी ईंदी। मींहुं हिकिड़ो सुभाणे अॼु ऐं सुभाणे पवण जी बि उमेदु आहे, जेका हुते फोरकास्ट में ॾिसूं पिया। उहो पइजी वियो त उन मां कुझु पाणी वधंदो, पर वरी रिवर फ्लो घटिजो वञे त बर्फ़ घटि थी करे ॿई ॻाल्हियुनि जा थोरा हिकिड़े तरफ़ फ़ाइदो त हिकिड़े पासे नुक़सान जी। कल्ह खां वठी कल्ह 9,000 क्यूसेक पाणी रिवर काबुल मां हितां आयो इंडस्ट्री तरफ़। बाक़ी हींअर अॼु जो वरी उहो बहितर आहे, अॼु 12-13,000 क्यूसेक आयो आहे। तंहिंजे करे उहो थोरो राइज़िंग उन जो असांजो राइज़िंग ट्रेंड आहे। पर जे मींहुं थो पइजी वञे त वरी उहो घटिजो वञे, उहो वरी थोरो घटिजो वञे, वरी 8 ॾींहं था लॻी वञनि उनखे वरी सही थियण में। वापसि अचूं त हिन महिल हू जेको मसइलो हूंदो वफ़ाक़ ऐं सिंध जे हुकूमतुनि में, हुननि जो हिकिड़ो अलॻि पासो हूंदो। सिंध हुकूमत आबादगार हिते एहतजाज कंदा हुआ त उते ई वरी वफ़ाक़ सां लाॻापियल पार्टी जा जेके माण्हू हूंदा उहे चवंदा त सिंध में ख़ुदि पाणी चोरी थिए थी, पाणी जी का बि खोट कोन्हे। हाणे घटि में घटि इन्हनि शयुनि खे हिकु पासो थींदो, जेका ई ॻाल्हि सिंध हुकूमत कंदी या सिंध जो जेको आबादगार कंदो त उन खे ॿुधो वेंदो। हाणे इलाही फ़ाइदो थींदो इन जो, छो करे जे पाणी ॾिसो हिन साल त तमामु पाणी जी खोट आहे, पर जे हिकिड़े पेज ते हुजण में जे फेडरल गवर्नमेंट ऐं सिंध गवर्नमेंट जो साॻे पेज ते हूंदियूं जॾहिं बि उन मां डेफिनेटली फ़ाइदो थींदो। वेही ॻाल्हि ॿोल करे जेके मसइलनि खे ॾिसो हल करण जो ॿियो को बि तरीक़ो कोन्हे सवाइ गॾु वेही ॻाल्हि ॿोल करण जी। हाणे उतां माण्हू रुॻो वेही उतां जवाबु ॾेई छॾंदो ऐं गॾु वेहण लाइ तयार ई न हूंदा हिकिड़ा माण्हू, त पोइ उन में तव्हां ॾिठो हूंदो हींअर कल्ह 4 ॾींहं जो प्राइम मिनिस्टर जेॾीमहिल कराची पहुतो त सॼी कैबिनेट वञी हुनखे रिसीव कयो। इहो फर्स्ट टाइम थियो अथव। इमरान खान जेतिरो बि टाइम हो उते त उन्हनि जो कॉन्फ्लिक्ट्स पाण में जो कॾहिं बि ईअं कोन थियो जो इमरान खान शायदि हिननि खे ॿुधाए केॾी महिल ॿुधाइण खां बग़ैर बची वेंदो, जो हुननि सां राब्ते में ई कोन हूंदा। माना हू सॼो ॾींहुं हुननि जा प्रोग्राम्स ई अलॻि हूंदा। हींअर सॼा ॾींहं में जेतिरा प्रोग्राम आहिनि तक़रीबन गॾु आहे हुननि जा प्रोग्राम, हर शइ ते हुननि डिस्कस कयो, कैबिनेट मीटिंग में अची वेठो, माना हर शइ में गॾु माना सॼो पाण खोड़ भेरा जेको आहे सो सूबाई सतह जूं जेके बि गॾिजाणियूं थियनि थियूं एग्रीकल्चर जे हवाले सां, इरीगेशन जे हवाले सां, उनमें जेके आहिनि से पेश हूंदा आहियो, उनमें गॾु हूंदा आहियो, वेठा हूंदा आहियो सिंध जी जेका उन हवाले सां। हाणे सम्झो था त हीअ हुकूमत तोड़े जो हिन वटि तमामु घटि मुख़्तसिर अरसो आहे, पर उन में हिकिड़ी ज़ाहिर बजट थी वेंदी, उन में कुझु शयूं जेके आहिनि उहे प्लानिंग थींदियूं। सम्झो था त हीअ गॾियल जेका हुकूमत आहे उहा इरीगेशन सां गॾु एग्रीकल्चर जी बि का बहितरी जेका आहे उहा थी सघे थी। हिन में साईं चैलेंजिस हींअर त पाकिस्तान जा एतिरा वधीक अथव जो हींअर जंहिं पॉइंट ते अची बीठा आहियूं। तव्हां 2-3 ॾींहं पहिरीं हफ़्तो ॿ पहिरीं टीवी ते ऐं ॿियनि प्रोग्राम्स ते ॾिठो हूंदो त श्रीलंका बि डिफॉल्ट करे वियो आहे। सही। तंहिंजे करे पाकिस्तान जी पोज़ीशन बि इहा आहे जो पाण पेमेंट्स जे करे सघियासीं पंहिंजूं, पाण खे पहिरीं त इहो संभालणो आहे त पाण पंहिंजूं जेके आहिनि जेतिरो लोन खयल आहे उन जे व्याज जी पेमेंट ॾेई सघूं। जे व्याज जी पेमेंट तव्हां नथा ॾेई सघो त तमामु प्रॉब्लम्स में अची वेंदासीं। पाण ऑयल मिलण जो मसइलो थींदो, काफ़ी शयुनि जो मसइलो थींदो। हींअर बि ॾिसो न लास्ट गवर्नमेंट जेका छॾे वई आहे उहा तक़रीबन 60 ऐं 70 रुपए 80 रुपए जी समरी ॿुधाइने पे त अञा पेट्रोलियम में इंक्रीज़ अचिणो आहे, जेको हिन दफ़ा प्राइम मिनिस्टर साहिब खे रिजेक्ट करे चयोसि, 15 ॾींहं अॻियां करे छॾोसि। हाणे उहो ॾिसणो पवंदो त पाण खे तेल जेको मुल्क सऊदी अरेबिया या को दोस्त मुल्क पाण खे ॾिए थो क्रेडिट ते या नथो ॾिए, जे मिलियो थो वञे त फ़ाइदो थींदो। 2-3 महीननि जो 4 महीननि जो क्रेडिट मिली वञे त 4 महीना अॻियां थी वेंदासीं। पर तमामु टफ पोज़ीशन में चैलेंजिंग पोज़ीशन आहे हींअर। भले नई गवर्नमेंट आई आहे, नया मिनिस्टर अचनि पिया, उहे एक्टिव हूंदा, कमु वधीक कंदा, पर इवन प्राइम मिनिस्टर कमु करण जे मूड में आहे। 2 ॾींहंनि में तव्हां ॾिठो हूंदो त ट्रांसपोर्ट जो हिकिड़ो प्रोजेक्ट चालू करे छॾियसि। एग्रीकल्चर पाण जी तरजीह हूंदी हिन हुकूमत जी। ॾिसो एग्रीकल्चर खां अलावा तव्हांजी बेस आहे एग्रीकल्चर। जेसि तोणी एग्रीकल्चर ते तवजो न ॾींदा ऐं एग्रीकल्चर ते तवजो इन करे ॾियण जो हिननि जो आहे जो पंहिंजी एक्सपोर्ट जी जेका वॾे में वॾो आइटम अथव टेक्सटाइल। टेक्सटाइल्स खां अलावा तव्हां वटि ॿी का बि फिनिश प्रोडक्ट में तव्हां एक्सपोर्ट वॾे में वॾो एतिरो नथा करो। राइस करो था अराउंड $2 बिलियन जो साल में था करो, पर जेका टेक्सटाइल आहे तव्हांजी बिलियंस ऑफ डॉलर जी एक्सपोर्ट आहे। तंहिंजे करे उन में पर पाण खे प्रॉब्लम इहो पियो अचे हिन साल जो पाण वटि पंहिंजी कॉटन ई तमामु घटि हूंदी, जो अञा तोणी कॉटन जी पोखी कोन थी सघी आहे, पाणी जी खोट आहे। सीड कुझु न कुझु हिन साल अवेलेबल अथऊं, कुझु लिटिल बिट बहितर थिया आहिनि शायदि लास्ट ईयर खां वठी सीड्स कुझु कंपनीज़ जा आया आहिनि, कुझु थोरो डिफरेंट टाइप्स जा सीड्स आया आहिनि। अच्छा, एक्सपोर्ट त असां इहे शयूं कयूं पिया, पर सम्झो था त जेकॾहिं असां
एग्रीकल्चर ते ध्यानु नथा ॾियूं त पोइ कणिक बि ॿाहिरियां घुरायूं, पटाटा ॿाहिरियां घुरायूं, बसर ॿाहिरियां घुरायूं, टमाटर ॿाहिरियां घुरायूं, ॿियूं शयूं सब्जियूं ॿाहिरियां घुरायूं, त पोइ इहा इम्पोर्ट हद खां वधीक जेका थिए थी उहा डॉलर जी सूरत में पैसा वञनि था। इहो बि त वॾो मसइलो आहे न, जेकॾहिं असां पंहिंजूं शयूं एतिरियूं पैदा कयूं जो ॿाहिरां घटि घुराए सघूं। ॾिसो हिन साल तव्हांजे वीट खे डेफिनेटली क्लाइमेट चेंज जे करे ऐं पाणी जी खोट हुजण जे करे ऐं फर्टिलाइज़र घटि हुजण जे करे इहे टे शयूं हुयूं जिन जे करे ॿियनि सभिनी जो बि एग्ज़ाम्पल ॾेई सघां थो ऐं पंहिंजो पंहिंजी ज़मीदारी जो बि एग्ज़ाम्पल ॾेई सघां थो त असांजो एवरेज जेको अॻे हूंदो 50-52 ते उहो खुटी 30-32 ते अची बीठो आहे। सही। उन जी वजह इहे टे हुयूं। हिकिड़ो त असांखे फर्टिलाइज़र टाइम ते न पियो मिले, पोइ ब्लैक में पियो मिले, वरी जेको पाणी जी शॉर्टेज हुजे, माना तमामु चैलेंजिंग मसइलनि मां ज़मीदार गुज़री रहियो आहे। ऐं हिन दफ़ा असांजी जेका प्रोडक्शन आहे घटि आई अथव वीट, बिल्कुलु सही। तंहिंजे करे जे असां सभिनी जी घटि आई आहे त ओवरऑल पूरे मुल्क जी बि 30-40% घटि हूंदी न। बिल्कुलु घटि हूंदी। सही। मक़सदु इहो आहे उन सूरत में असांखे वधीक ॿाहिरां ज़ारा घुराइणी पवंदी कणिक। साईं हींअर अॼोके ॾींहं तोणी बि जे पंहिंजी जेका कणिक आहे पाण पंहिंजे मुल्क में रोके वञूं ऐं ॿियनि मुल्कनि खे इलीगल एक्सपोर्ट जे नथी थिए त पूरत शायदि उहो त हिकिड़ो ई आहे न सर, अफ़गानिस्तान जेकॾहिं असां रोके था सघूं त ईरान ऐं अफ़गानिस्तान अच्छा, इलाही तव्हांजी सॼी उहा वीट वञे थी ऐं छो करे ड्राई आइटम आहे निकिरियो थो वञे। पर मक़सदु इहो आहे त इहो तव्हांजो हिकिड़ो बेसिक हिकिड़ो स्टेपल फूड आहे जेको तव्हां हिते माण्हू कणिक था खाइनि वधीक सही ऐं मानी था खाइनि, तंहिंजे करे इहो तमामु ज़रूरी आहे त मुल्क में पंहिंजी फूड सिक्योरिटी पाण उन ते तवजो ॾियणो पवंदो। पर असांजो वीट क्रॉप डेफिनेटली सिंध सूबे जो त मूंखे पक सां ख़बर आहे त घटि ईंदो। उन असां वटि पाणी जी छो करे शॉर्टेज हुई, इहो वॾो मसइलो रहियो आहे, फर्टिलाइज़र जो वॾो मसइलो रहियो आहे, सीड सुठो आहे असां वटि, पर क्लाइमेट जो बि साईं इलाही फ़र्क़ु पियो अथव। इमीडिएटली माना फरवरी जे महीने में शुरू में ई सी जेको हुजणु खपे हा उहो कोन हो हिन साल, ऐं लास्ट ईयर बि कोन हो, हिन साल बि कोन हो। तमामु अजीब तरीक़े जो क्लाइमेट रहियो आहे। इहो मौसमी चेंज जेका सूरत हाल पूरी दुनिया में माण्हू फोकस करनि पिया, पंहिंजो मुल्क अञा ताईं उन ते फोकस कोन पियो करे, पर उन जो ज़रई असांजी शयुनि ते पैदावार ते तमामु वॾो असरु पियो पए। त असां पंहिंजी पोखी जा ट्रेंड्स बि उन तरीक़े सां चेंज करे सघूं था न घटियाल साहिबु, त असांजी मौसम जेका आहे उहा कीअं पई थिए त असां या अर्ली वञूं या थोरो पोइ वञूं इन सभिनी शयुनि खे, छो त असांजो ख़्यालु त कोन्हे को, असांजो हूअं बि एग्रीकल्चर ते कोन्हे, पर हीअ त अञा अॻियों क़दम आहे। जेकॾहिं असां एग्रीकल्चर ते पूरो ध्यानु ॾेई वञूं त पोइ मौसमी तब्दीलियुनि जे हवाले सां वरी पोइ असां उहे ओड़े क़िस्म जा फसल पोखियूं, पंहिंजा ट्रेंड चेंज कयूं त पोइ असां उनखे फेस करे सघूं था, मुंहुं ॾेई सघूं था। साईं हींअर त असांजो अञा ताईं बि डॉलर जेको मथे पियो वञे, हर रोज़ डॉलर रुपयो 2 रुपयो चढ़ियो वञे, उन जे करे असांजी इनपुट कॉस्ट ई एॾी मथे पई वञे जो इन चैलेंज खे ई फेस कोन पिया करे सघूं। ज़मीदारी मां या हारी ला या फार्मर ला बचत एग्रीकल्चर में तक़रीबन ख़तम थी वई। त इहो तमामु चैलेंज एॾो वॾो आहे जो तव्हां ॿियो के नए धंधे में वञो, किथां वञो, इंडस्ट्री पाकिस्तान में कोन्हे मौजूदु एतिरी जो पंहिंजा लेबर में एतिरा माण्हू लॻी सघनि ऐं उते कमाए सघनि। त असांखे इंडस्ट्रियलाइज़ेशन जी तरफ़ वञणो पवंदो, पर इहो डिघो प्रोसेस आहे। सही। इंडस्ट्री खे बि सही रॉ मटीरियल जेकॾहिं असां वटि पंहिंजूं शयूं एग्रीकल्चर ते हूंदासीं त उहे सभु शयूं असां ॾींदासीं न, वरी उन जे लाइ जेकॾहिं असां इम्पोर्ट कयूं घणी शयूं त वरी उहो साॻियो मसइलो आहे। पाण खे बेसिकली जेको हाणे अॻियां फोरकास्ट करणी आहे पवंदी त अहिड़नि क्रॉप्स ते वञणो पवंदो जंहिंमें पाणी जी ज़रूरत तमामु घटि हुजे, टेक्नोलॉजीज़ चेंज करे पाण खे पाणी जूं अहिड़नि फार्म्स हणणा पवंदा या अहिड़ी जिते ड्रिप इरिगेशन ऐं स्प्रिंकलर अहिड़ा नया डिफरेंशियल जंहिंमें घटि पाणी में तक़रीबन उहा ई पैदावार हासिल करे सघूं। इहो चेंज हाणे आणणो पवंदो। हाणे जेको माण्हू इहो चेंजिस न आणंदो पंहिंजी ज़िंदगी में ऐं उन पुराणे ट्रेंड ते हलंदो त उन वटि पाणी एतिरो हूंदो ई कोन, मौजूदु ई कोन हूंदो। हींअर कैनाल जी सूरत हाल तव्हां ॾिठी आहे, हींअर तक़रीबन सिंध में हर जॻह ते धरना बि लॻनि पिया, माण्हू रोडनि ते बि अचनि पिया, वीचारा केॾांहुं वञनि। उनजी वजह इहो आहे जो हुननि जो गुज़र सफ़र रुॻो एग्रीकल्चर ते आहे ऐं उते काफ़ी मसइलो थी रहियो आहे, पाणी आहे ई कोन। नथा सम्झो त घणी अवेयरनेस जी ज़रूरत आहे। ख़ुदि अवां हिकिड़े खे हेड कयो पिया एरिया वाटर बोर्ड खे, उन में नथा सम्झो त मुंड जो जेको ज़मीनदार आहे उहो पंहिंजी ज़मीन लेवल कोन्हे का, फसल जेको आहे 100 सैकड़ो बि कबो ऐं उहो फसल पोखिबो जंहिंमें पाणी जी घणी केलो आहे त मूं वटि मां मुंड में आहियां, मां ज़ोरी चोरी करे पाणी पूरो करे मां केलो थो पोखियां, या अहिड़े क़िस्म जा जेके फसल आहिनि उहे पोखे थो, पुछड़ी में पाणी कोन थो पहुचे। त इहा अवेयरनेस जी ज़रूरत कोन्हे को त मां पंहिंजे हिसे जो भला पूरो पाणी जो खणा त जीअं पाणी हेठि वञी सघे, इन जी ज़रूरत आहे, इन शइ जी ज़रूरत आहे। एजुकेशन माण्हुनि खे एजुकेट करणो पवंदो, पर इंसान में अंदरि जेका शइ जंहिंखे लालच था चवनि उन जे करे हू वधीक पाणी चुराए बि थो, मशीन ते पंप जे कंदो त मशीन ते पंप डीज़ल ख़ुदि ख़र्च थो थिए, एॾो ख़र्च थींदसि जो हू बचत कान थींदी हुनखे। पर इंसानी फितरत आहे जो लालच आहे उनजे अंदरि, तंहिंजे करे इहो बट हुननि खे एजुकेट करणो पवंदो। एजुकेशन अहिड़ी शइ अथव जेका तव्हां जॾहिं माण्हू खे कंहिंखे एजुकेट कंदो त हू पंहिंजे हक़ लाइ बि विढ़ंदो हेठि वारो ऐं मथे खे सम्झाईंदो बि वञी त बाबा हीउ मसइलो। पर इहो नथा सम्झो त कानून जी जेका अमलदारी आहे, मिसाल हिकिड़ो इरिगेशन डिपार्टमेंट आहे, सीड आहे, अवां आयो,
अव्हां उते हद खां वधीक पूरो पाणी चोरी न थियणु ॾियो त सम्झो था त हू बेज़ार थी आहिस्ता आहिस्ता हू पंहिंजे उन ते ईंदो त हाणे फ़सुल मां साईं लास्ट 10 सालनि खां वठी असांजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त असांजा वाटर कोर्सेस किथे बि टुटल न हुजनि। साइज़ में हुजनि। सही। कल्ह के ॾींहं में बि असां 10 FIR तक़रीबन कटरायूं आहिनि पंहिंजे लेफ्ट बैंक सिस्टम में जिथे वाटर कोर्स टुटल हुआ। सही। उहे तमामु वॾा माण्हू हुआ पर असां FIR कटरायूं आहिनि। उन जी वजह इहो आहे ताकी ॿिया जेके सिस्टम असांजो सॼो आहे उते ॿियनि जिथे जिथे टुटल आहिनि उते पहिरीं असां उन्हनि खे चेक कंदा आहियूं। जे टुटल आहे त उनखे असां चवंदा आहियूं त सुभाणे असां वरी ईंदासीं, तव्हां ठाहे छॾो। जे ठहियल आहे त ठीकु आहे, चेक कंदा आहियूं। जे न आहे त FIR बि थिए थी, उन ते एक्शन बि खयो थो वञे। पर इंसान जी बर्दाश्त जी हिकिड़ी कैपेसिटी हूंदी आहे, उन जे हिसाब सां एक्शन खणूं था। त जेको सफ़ा बदमाशी ते लथल आहे उनखे थोरो हरे हरे सम्झाइबो। ऐं असांजी त फुल कोशिशि इहा हूंदी आहे। लास्ट ईयर 2-3 सालनि में असां त इलाही वाटर कोर्सेस रिपेयर कया आहिनि, ठाहिया आहिनि ऐं उहे बीठल आहिनि अॼोके ॾींहं ते बि। हींअर बि जेके असां वाटर कोर्सेस ठाहिया आहिनि, तव्हां केॾी महिल अचो, तव्हांखे असां विज़िट कराऊं, उहे कहिड़े तरह जा असां वाटर कोर्स नया जेके डिज़ाइन कया आहिनि उहे टुटण जहिड़ा ई कोन आहिनि। अच्छा। सही। तंहिंजे करे असां उन ट्रेंड ते वञूं पिया जेको डिफरेंट इलाइक़नि में असां ॾिठा। पहिरीं सखर बैराज जे काफ़ी इलाइक़नि ते किथे जिथे नारा केनाल ते काफ़ी ठही आया, असां उते वञी वॉच कया, पोइ असां उहे पंहिंजे एरिया में इम्प्लीमेंट करूं पिया हाणे। सही। ऐं उहो शुरूआत थी चुकी आहे। तव्हां अची ऐं तव्हांखे विज़िट असां कराईंदासीं केॾी महिल, त तव्हां हुन में अची जेॾी महिल ॾिसंदव त सही। असां अच्छा, इन में केतिरो सम्झो था त पाणी जेको पुछड़ ते पहुचण में अवां कामयाब थिए? तमामु अवेलेबिलिटी कान्हे, अवेलेबिलिटी थिए थी त पोइ तमामु वॾी कामयाबी थींदी। असांजे लेफ्ट बैंक सिस्टम में त जे पाणी हुजे त असां लास्ट ईयर खां 2-3 हज़ार क्यूसिक पाणी वधीक खणी सघंदासीं। सिंध गवर्नमेंट असांजी जेका आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, उन हिन साल ऐं 1.5 साल जे अंदरि तमामु घणो कमु फुलेली जे चैनल ते बि करायो आहे, जेको असांजो मेन चैनल आहे, मदर चैनल उनखे चवनि था। उहो मेन चैनल जा कप असां काफ़ी मथे करे विया आहियूं। हैदराबाद खां ई तव्हां वठी बीहंदव न, तव्हां ॾिसंदव उन ते तव्हांजी गाॾी अॻे कप ते हली बि कोन सघंदी। हींअर तव्हां 100 जी स्पीड ते गाॾी खे हलाए सघो था। कैपेसिटी उन में वधी सघे थी जेकॾहिं पाणी मौजूदु आहे। उनजो एक्चुअली कप खे सिधो करे मथे खणी ऐं वरी लेवल करे उन ते रोलर बि हलाए छॾिया अथऊं ताकी वरी मिटी वेही वई आहे उन ते, ताकी तव्हां उन ते आराम सां मथां ॾिसी बि गुज़री बि सघो था, पंहिंजे चैनल खे वॉच बि करे सघो था। उन खां अलावा उन में पाणी खणण जी कैपेसिटी वधी वेंदी। हाणे जेॾी महिल पाणी खणण जी थोरी कैपेसिटी मथां पाणी हुजे कोटरी बैराज ते, अॻे हेठि पाणी निकिरी वेंदो। असां जेतिरो पाणी अॻे साल खणंदासीं या 2 साल अॻे, उन खां असां 2-2.5-3 हज़ार क्यूसेक वधीक पाणी खणण जी कैपेसिटी में मौजूदु आहे असां वटि। ज़मीन साॻी आहे पर पाणी असां वधीक सम्झो था त कोटली बैराज खां हेठि पाणी इहो वॾो मुख़्तलिफ़ जेके बि हुकूमतूं ईंदियूं आहिनि सदाईं हिकिड़ो मौक़िफ़ रहियो आहे मथे धुर जो मथियां जो, त पाणी जेको आहे समुंड में ज़्यान थो थिए। केतिरो पाणी जेको आहे उहो हेठि वञे, हेठि जेको आहे अवां सम्झो था त कोटली खां डाउन स्ट्रीम में केतिरी एरिया ताईं जेको आहे सो जंगली जीवत आहे, आबी जीवत आहे, ॿिया मामला आहिनि। उनखां पोइ समुंड में ख़ुदि पाणी जी जेका आहे ज़रूरत पवंदी आहे। मूंखे न शायदि यादि अचे थो त गुज़िरियल ॾींहुं जेका पाणी जे हवाले सां शहबाज़ शरीफ़ जी का मीटिंग थी, उन में शायदि इहो बि किथे ज़िक्र हुयो त पाणी जेको आहे उहो समुंड में वञी ज़ाया न थिए। उहो ज़ाया केतिरो हुजणु खपे जो ज़ाया न थिए? अकॉर्ड जे मुताबिक़ हिकिड़ो सर्टन नंबर आहे 4-5 हज़ार क्यूसेक जेको वञणु खपे रोज़, पर पाणी एतिरो मौजूदु ई कोन्हे। जॾहिं पाणी पीअण जे इंसाननि लाइ मौजूदु कोन्हे त समुंड में पाणी छा छॾंदव तव्हां? हाणे हींअर जेका पोज़ीशन अचे पई असांजी अॻियां जेका हलूं पिया, रुगो 15 ॾींहं या महीनो अहिड़ो हूंदो आहे जंहिंमें फ्लडिंग सीज़न अचे थो। 15 ॾींहं हूंदो आहे पाणी, जॾहिं एक्स्ट्रा पाणी आहे त 3 लख या 4 लख क्यूसेक अची थो वञे। सफ़ा लो लेवल जो फ्लड, इहो सफ़ा लो लेवल जो फ्लड चइबो। हू नॉर्मली त तव्हां 10 लख क्यूसेक बि कढी सघे थी पंहिंजी जेका रिवर आहे, पर आम तरह सां तव्हां लास्ट 2-3 सालनि में ॾिठो हूंदो त 2-3 लख क्यूसेक जेको फ्लड कोन चइबो, ईअं नॉर्मल 2-3 फुट पाणी चढ़े थो रिवर में। तंहिंजे करे उन खां वधीक पाणी मौजूदु ई कोन हो जो उनखे माण्हू जे चोए केरु चए थो त वेस्ट थी वियो, अहिड़ो कुझु बि कोन थो थियो। इहे 15 ॾींहं हुजनि था अहिड़ा जंहिंमें फ्लडिंग थिए थी, पूरे पाकिस्तान में मींहुं पए थो, उहो पाणी वञे थो। अदर देन दैट पाणी जी तव्हांजी डैम्स जी सूरत हाल जेका आहे, तव्हां ॾिसो न तरबेला डैम हर साल तक़रीबन फरवरी-मार्च में ख़तमु थो वञे। पंहिंजो मंगला डैम जो पाणी चवंदे हिन साल उहो बि तक़रीबन हींअर रिवर फ्लो ते पिया हलो था। हींअर हीअं अञा तव्हांजो अप्रैल जो महीनो पियो हले, तव्हां ऑलरेडी रिवर फ्लो ते आओ ऐं उहो आहे 10,000 या 12,000 क्यूसेक हिकिड़ी मां आहे, हिकिड़ी मां 2-3 ॿियो आहे। पाणी त मौजूदु ई कोन्हे न तक़रीबन। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां वापसि अचूं त सम्झूं था त ख़ुर्शीद शाह साहिबु जे कलमदान संभाले थो त पहिरियां कहिड़ियूं शयूं जेको हिकिड़ो ट्रस्ट न रहियो आहे पाणी जे मामलनि ते सिंध ऐं हुनजो, छा उन्हनि खे गॾु विहारे इहे मामला हल करे सघे थो? ऐं इरसा में बि सदाईं सिंध हुकूमत या सिंध जो आबादगार चयो आहे त इरसा बि जेका आहे सो ज़्यादती करे पई, त इहे मामला ख़ुदि ख़ुर्शीद शाह लाइ केतिरो चैलेंजिंग आहिनि ऐं सिंध लाइ केतिरी बहितरी जेका आहे सा ईंदड़ जेके बि ॾींहं आहिनि। ब्रेक जो वक़्तु आहे, वापसि अची इन ते ॻाल्हि ॿोल कयूं था त ख़ुर्शीद शाह कलमदान संभालण खां पोइ हीउ जेको ट्रस्ट आहे उनखे केतिरो बहितर करे थो ऐं सिंध जे माण्हुनि खे जेके ख़दशा आहिनि उनखे ख़तमु करण लाइ कहिड़ी अॻुराई करे थो। वठूं था नंढड़ी ब्रेक।
ॿीहर भली कार नाज़रीन ॻाल्हि जो सिलसिलो जारी रखूं था ऐं पाणी जी खोट ऐं मौजूदा सूरत हाल मौजूदा हुकूमतुनि जो तब्दील थियणु ऐं उन सां गॾोगॾु गॾियल हुकूमत ऐं सिंध हुकूमत जो सदाईं जेको इहो मसइलो रहियो आहे गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी सिंध हुकूमत कंहिं ॿी पार्टी जी हूंदी आहे वफ़ाक़ में का ॿी हुकूमत हूंदी आहे जंहिंजे करे उहो हिकु पेज ते न हुजण जे करे जेको ट्रस्ट ब्रीच थिए थो उहो हाणे केतिरो बहितरु थींदो खटियाण साहिबु केतिरो सम्झो था हिकु त ख़ुर्शीद शाह पाण काफ़ी जेको आहे सो ॻाल्हाइण जे हवाले सां तक़रीरुनि जे हवाले सां कम जे हवाले सां पाणी मामले ते केतिरो बहितरु ईंदड़ ॾींहं जेके आहिनि जेतिरा बि हुकूमत रहे थी त सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ ऐं इरसा ऐं इरीगेशन सिंध डिपार्टमेंट अव्हांखे यादि हूंदो त गुज़िरियल कुझु अरसे में जेको आहे वफ़ाक़ खे इरसा खे सूबाई वज़ीर इरीगेशन जेको आहे ख़त लिखिया पाणी वारी ज़्यादतियुनि ते सम्झो था त हाणे उहा कुझु बहितरी थींदी सभिनी खां पहिरीं त अॼु सुबुह जो ओथ थियो आहे सभिनी मिनिस्टर्स खे मुबारकी ॾिजे त सिंध सूबे जा जेके मिनिस्टर्स काफ़ी पाकिस्तान पीपल्स पार्टी जा काफ़ी माण्हू आया आहिनि ऐं ॿिया सिंध सूबे जा बि काफ़ी माण्हू वरी फेडरल में बि एडजस्ट थिया आहिनि ऐं उहे असां होप करूं था त पाकिस्तान लाइ ऐं सिंध सूबे लाइ बहितरु कमु कंदा तंहिंजे करे इन जेको असांजो पॉज़िटिव अप्रोच असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका हमेशह खां रही आहे उन जे करे जे ॾिठो वञे त असांजो जेको ख़ुर्शीद शाह तमामु सीनियर पॉलिटिशियन आहे असांजो जंहिं पूरी ज़िंदगी तक़रीबन सियासत खे ॾिनी आहे हू माण्हुनि जे मसइलनि खे सम्झे थो सिंध जे दर्द खे बि सम्झे थो सिंध जे माण्हुनि जे मसइलनि खे बि सम्झे थो तंहिंजे करे होपफुली वी आर वेरी पॉज़िटिव त साईं आयो आहे ऐं साईं बिराजिस जा जेके असांजा मसइला आहिनि उहे असांखे हेल्प कंदो सॉल्व करण में मथां जेके फेडरल गवर्नमेंट जा पाणी जा प्रॉब्लम्स आहिनि जी 3 टियर फॉर्मूला ते पाणी जी विरासत थी रही आहे लास्ट 5-7 सालनि खां उनजो साईं उहो चेंज थी सघे थो रुगो CCI जी मीटिंग कॉल करे उन में थी सघे थो उन में ख़ुर्शीद शाह साहब मिनिस्टर बि आहिनि नथा चेंज करे सघनि सभिनी एरियाज़ जा चीफ मिनिस्टर अचंदा प्राइम मिनिस्टर हूंदो सभु हूंदा जेके ॻाल्हियुनि सां थी सघनि थियूं शयूं बिल्कुलु थी सघनि थियूं ऐं आई होप असां होपफुल आहियूं त इहा CCI जी मीटिंग कॉल करे 3 टियर जेको फॉर्मूला आहे उनखे ख़तमु करायो वञे ऐं सिंध जे फ़ाइदे में इहो आहे त शेयरिंग शुड बी डन ऑन पैरा 2 जेको आहे असांजो एकॉर्ड जे मुताबिक़ उन ते असांखे पाणी जो शेयर वठी ॾिनो वञे परसेंटेजिस हूंदियूं आहिनि हुन में बिल्कुलु सही त जे हिन टाइम ते हेतिरी परसेंटेज उन में असांखे थोरो फ़ाइदो थींदो पूछड़ जो असांजो प्रोविंस आहे पूछड़ जा माण्हू आहिनि ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि खे कुझु न कुझु थोरो पाणी वधीक मिलंदो त हीउ जेको आहे हींअर जेको हलनि पिया हिस्टोरिक उन ते हलनि था फॉर्मूले ते जी अॻे हीअं हूंदो तंहिंजे करे हिन साल हीअं हलंदो पर उन में सिंध जो इलाही सिचुएशन चेंज थी वई आहे उन टाइम में तरबेला डैम कोन हो उन टाइम में ॿिया डैम्स कोन हुआ उन टाइम में कलेक्शन कोन हो पाणी एतिरो कोन हो हाणे जॾहिं पाणी थोरो वधियो आहे त उन हिसाब सां विरासत जे सही तरीक़े सां थिए त सिंध खे थोरो बहितरु फ़ाइदो थींदो ऐं तमामु पॉज़िटिव आहे हिन ॻाल्हि ते त साईं खे आहे होपफुली तमामु इहो फ़ाइदो थींदो सिंध खे छो करे हींअर इरसा जो जेको असांजो चेयरमैन आहे उहो बि सिंध मां आहे ऐं साईं ख़ुर्शीद शाह खे पाणी जो कलमदान बि मिलियो आहे ऐं तंहिंजे करे पाणी जी खोट आहे पर पोइ बि असांखे शायदि बहितरी शायदि वठी ॾी सघंदा सम्झो था त सिंध जो जेको ज़मीनदार आबादगार तंज़ीमूं आहिनि एरिया वाटर बोर्ड आहे सीडा आहे अव्हां जीअं ख़ुर्शीद शाह जो को सिंध जो को विज़िट थिए थो त उन में अव्हां पंहिंजूं जेके शयूं आहिनि अव्हां पंहिंजा जेके इहे मसइला आहिनि उहे सभु शाह साहिब ताईं पहुचायो या कोई अहिड़ो फोरम इरीगेशन मिनिस्टर मार्फत पंहिंजे CM मार्फत उहे सभु शयूं जेके आहिनि से ख़ुर्शीद शाह ताईं पहुचनि हिकु त पाण उहो सखर जो आहे इहे सभई शयूं इन्हनि ते खोड़ दफ़ा जेको आहे सो ॻाल्हि ॿोल थियल आहे पर आबादगारनि तरफ़ां जेकॾहिं उन वटि शयूं पहुचंदियूं त उहो अञा उनखे बहितरु नमूने डेफिनेटली जीअं ई साईं हींअर ऑफिस चार्ज जॉइन कंदो पंहिंजी त होपफुली हिते बि मीटिंग्स कंदासीं हिते जे आयो जे हिते नथो अचे त इस्लामाबाद वञी मीटिंग्स कंदासीं त असांजा हीअ प्रॉब्लम्स आहिनि ऐं सिंध सूबे जा प्रॉब्लम आहिनि ऐं हीअ सिंध जे फार्मर जा प्रॉब्लम आहिनि ऐं ज़मींदार जा हारी जा प्रॉब्लम आहिनि इहे साईं हू बि ॾाढो सपोर्टिव अथव जिन माण्हुनि खे नथो सुञाणे उन्हनि जी बि हेल्प कंदो अथव तंहिंजे करे बट छो करे बेसिकली इलाही सालनि खां हू सियासत में रहियो आहे त हू माण्हुनि जे मसइले खे सम्झे थो तंहिंजे करे होपफुली असां तमामु पॉज़िटिव आहियूं त इहो तमामु सुठो हिकिड़ो इक़दाम थियो आहे त साईं खे पाणी गॾियल हुकूमत सां उहे सम्झो था त एग्रीकल्चर ऐं ख़ासि तौर ते इहे जेके इहे गॾु मामला हूंदा छो त सिंध हुकूमत अरिड़हीं तरमीम खां पोइ खोड़ अहिड़ियूं शयूं आहिनि जिन जो जेको अख़्तियार आहे उहो वरी बि वफ़ाक़ वटि अचे थो सीड सर्टिफिकेशन अचे थी एक्सपोर्ट वारियूं शयूं आहिनि हाणे उहे खोड़ शयूं जेके आहिनि कमर खे मिली आहे एक्सपोर्ट जो जेका कॉमर्स मिनिस्ट्री आहे उन जो एडवांटेज थींदो वंस अगेन उहो लोअर सिंध जो आहे उहो सम्झे थो त जेॾीमहिल बसर जी पोखी थिए थी त ओॾीमहिल बसर कोन्हे घुराइणो जेॾीमहिल टमाटो लहे पियो त कोन्हे घुराइणो उन्हनि सां साईं सां असांजी अॻे बि डिस्कशन्स रहियूं आहिनि चेंबर जे हवाले सां साईं जे ब्रदर सां तमामु डिस्कशन रहियूं आहिनि असांजूं तमामु इन कम में असां तक़रीबन कंटिन्यूस एफर्ट हिकिड़ो कंदा रहिया आहियूं बट होपफुली जीअं ई पंहिंजी ऑफिसिस वठंदा वी विल गो मीट देम उन्हनि खे वरी बि डिस्कस कंदासीं ऐं जेको बि पाकिस्तान खे ऐं सिंध खे फ़ाइदो थी सघंदो कोशिशि कंदासीं त पंहिंजे फार्मर हलाए सघूं ऐं उन्हनि खे फ़ाइदो वठी ॾिसूं हिन खोट वारी सूरत हाल में जीअं अॻु में बि ज़िक्र कयो त आबादगार खे जल्दी न करणु खपे जेको पंहिंजो हेठि जो आबादगार आहे सारियुनि जी ख़ासि तौर ते घणो पाणी आहे ॿिज जो मामिलो आहे उन्हनि हवाले सां असांखे कुझु शयूं ॿुधाइजो त हिकु त मुतबादिल छा हुजणु खपे असांजो ज़मींदार
छो हरू भरू इन सूरत में आहे त मूंखे सारी ई पोखणी आहे? छा उन में महिनत घटि आहे, इहो ई सबबु थी सघे थो, या असां वटि मुतबादिल ॿियो कोन्हे को ॿिए कंहिं फसल जो? साईं तव्हांजो अधु ज़मीन अहिड़ी अथव सिंध सूबे जी जेके राइस बेल्ट जे इलाइक़ा जेके मथाण वारा जिथे बि तव्हांजी ज़मीन आहे उहा तव्हांजी हर फसल जे लाइ हर फार्म जी अधु खां वधीक ज़मीन अहिड़ी हूंदी आहे जेका कुझु मथाण में हूंदी आहे। बिल्कुलु सही। उहा बिल्कुलु कॉटन थी सघे थी, 100% थी सघे थी। अॻे कॉटन जा सीड तमामु ख़राब थी विया त उन ते दवा मर्ज़ तमामु घणो अची वियो, पर लास्ट ईयर खां वठी कॉटन जो थोरो सूरत हाल बहितर थी आहे, रेट तमामु सुठो थी वियो आहे ऐं ॿिज बि थोरा बहितर आया आहिनि। तंहिंजे करे लास्ट ईयर 30 मण बि काफ़ी माण्हुनि जो एवरेज आयो, 30 मण ऐं रेट उनजो 6000 ऐं 7000 रुपए जे विच में हलियो आहे। तंहिंजे करे इहो डेफिनेटली हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि आहे त तव्हांखे घटि पाणी में ओतिरा ई पैसा शायदि वधीक पैसा ठही वञनि। तंहिंजे करे इहा कोशिशि ज़रूरु कजे त हाणे पाणी छो करे तमामु शॉर्टेज आहे, हुननि जी न त एराज़ी घटि पोखी थींदनि, जे हू सम्झनि था त 100% ते त अलाउड ई कोन्हे पोखी जेका हू करनि था, जेके बि असांजा दोस्त आहिनि या फार्मर आहिनि, पर जेतिरी हुननि जी करणु चाहिनि था उहा करे सघंदा। जे कुझु टुकड़ो पंहिंजो घटि पाणी वारो फसल जीअं कॉटन आहे या कंहिं वेजिटेबल्स जी तरफ़ निकिरी वञनि त उन में घटि पाणी खपे। सही सम्झो था त केतिरी अहमियत आहे पंहिंजो लेज़र? असां वटि लेज़र जेको ज़मींदार तालके में 2-4 माण्हू कराइनि था, उन खां पोइ वधीक नथा कराए सघनि। हिकु त असांजो उन में ई पाणी जेको आहे, ॿियो फ्लड इरीगेशन जेका असां ॾियूं था, उहे सभई शयूं पहिरियां असां बुनियादी हितां जेकॾहिं शुरूआति कयूं त असां पंहिंजी ज़मीन खे लेवल करायूं त पाणी घटि में घटि केतिरो बचंदो? उहो साईं एग्ज़ैक्टली 50% पाणी बची पवंदो, सही, पूरो 50% पाणी बचंदो। जे बनी लेज़र लेवल थियल हुजे त तमामु वॾो फ़ाइदो थींदो पाकिस्तान खे बि ऐं सिंध खे बि। डीज़ल तमामु महांगो थी वियो आहे, तंहिंजे करे लेज़र लेवल जो ख़र्चु जेको अॻे 10 खां 15,000 रुपया हूंदो, ऐं सम्झां थो हींअर 30-40,000 रुपए कटि थी। सही, बिकॉज़ डीज़ल जी कॉस्ट आहे उहा अॻे हूंदो 60-70 रुपया, हाणे आहे 160। सही, तंहिंजे करे 100 रुपया उन ते वधियो आहे त ॿीणी खां बि डबल खां ट्रिपल थी वियो आहे ख़र्चु। तंहिंजे करे इहो ख़र्च वारी ॻाल्हि अलॻि आहे, पर जे कराइबो असां जेके पंहिंजूं फार्म्स कराया आहिनि उन्हनि जे एवरेज में बि फ़र्क़ु आहे, उन्हनि जे प्रोडक्शन में बि फ़र्क़ु आहे, ऐं उन्हनि जे पाणी जे लेवल बि खणण में फ़र्क़ु आहे। ऐं लेज़र लेवल जेॾीमहिल थिए थो त फसल हिकिड़ो त सुहिणो बि ॾाढो थो लॻे। तव्हां हिकिड़ी हीअं टूथपिक कीअं वञी हणो ॿनी में, उहा बि नज़र अचे थी, उहा तव्हांखे उनजो पाणी जो लेवल ॿुधाईंदी, वरी ॿिए पासे बि हणो त तव्हांखे बिल्कुलु एग्ज़ैक्ट ख़बर हूंदी त केतिरो इंच पाणी ॾियणो आहे, त इंच पाणी पूरे एकड़ खे अचे थो। तमामु सुठी शइ अथव, हर ज़मींदार खे कराइणु खपे। न कराइण जा सबबु छा था सम्झो? त एप्रोच कोन्हे, शयूं महांगियूं आहिनि, पैसा कोन्हनि, असांजे फार्मर वटि पैसा कोन्हनि, इन्वेस्टमेंट तमामु वॾी आहे, हर माण्हू नथो कराए सघे। माना मुंहिंजी बि जे सभु ज़मींदारी जेका चइजे त उहा कोन्हे थियल, पर मूं 30-40% हरे हरे करे हर साल थोरो टुकड़ो ऐं कोशिशि करे कराईंदो आहियां, पर आउं सम्झां थो त 40% आउं करायो आहे हर साल। ऐं थोरो थोरो गवर्नमेंट जेकॾहिं उहे असांखे ताल के सतह ताईं या मथे सतह ताईं हिकिड़ी कुझु पैसनि ते जेको लेज़र लेवलर जी त सब्सिडी आहे, लेज़र लेवलर जी त सब्सिडी गवर्नमेंट तक़रीबन 3.5 लाख रुपया सब्सिडी आहे, ऐं 7 लाख रुपए मिले थो। सिंध गवर्नमेंट जो प्रोजेक्ट अथव, वरी बि अचे पियो, उन में अथव सब्सिडी, जेके वठणु चाहे त अप्लाई करे मिली वेंदनि। पर जेको डीज़ल जो कॉस्ट आहे उन में उहो तमामु वधीक आहे। ट्रैक्टर तमामु महांगो थी वियो आहे, ट्रैक्टर अॻे 12 लाख रुपए 6 लाख जो हूंदो कंहिं ज़माने में, पोइ 12 लाख जो थियो। हींअर डॉलर मथे वञण जे करे ट्रैक्टर तक़रीबन 30 लाख जे क़रीब थी वियो थो, जेको रूसी ट्रैक्टर वॾो जेको वठनि था हिते सिंध में जेके वधीक था यूज़ थियनि। बाक़ी इहो तक़रीबन 30 लाख जो ट्रैक्टर थी वियो आहे। तमामु डॉलर चढ़ण जे करे तमामु महांगाई थी वई आहे, ऐं इकोनॉमिक्स जे हिसाब सां त ॻाल्हि सम्झ में ई कोन थी अचे त ज़मींदारी खपे, हाणे नथी सम्झ में अचे। अॻे ज़माने में शहर जा माण्हू जेके बि हूंदा उहे चवंदा जी ज़मींदार जेके आहिनि इहे तमामु अरबपति थी विया, हिननि खे तमामु वॾो फ़ाइदो पियो थिए। पर आउं सम्झां थो इहे हाणे तक़रीबन कर्ज़ी, ऐं तक़रीबन उन में बचत घटि में घटि कोन पए। जे कर्ज़ी ना बि आहिनि त बचत जेका हुननि जी हुई आमदनी में, जेका एक्स्ट्रा इनकम हूंदी आहिनि, जंहिंमां हू का न का शइ ख़रीद कंदा हुआ, उहा हू कोन पिया करे सघनि। खट्टर साहब, प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे उहो पुॼाणी तरफ़ वञे पियो। हिकु दफ़ो ॿीहर चवंदासीं त इन सूरत हाल में जेका पाणी जी खोट आहे, बहितरी जी उमेदु करे सघिजे थी त जेकॾहिं असांजो फ्लो जेको आहे उहो वधे थो, मथां पाणी जा वकरा जेके आहिनि उहे वधीक अचनि था त असां वटि पहुचे थो। इन सूरत हाल में लाड़ जो माण्हू, उतर जो माण्हू, ख़ासि तौर ते ज़ाहिर सीज़न अॻु में शुरू थिए थी, उन्हनि खे छा करणु खपे? अच्छा, उहे पंहिंजे तरफ़ां जेकॾहिं ईअं कनि था त पोइ तव्हां जीअं फरमायो त ॿिज जेको आहे उहो हद खां वधीक महांगो आहे, उन ते नुक़सानु थिए थो, कहिड़ियूं सलाहूं ॾींदो उन्हनि खे त हू इन सॼी सूरत हाल खे नज़र में रखी छा करणु खपे? प्लानिंग चेंज करणी आहे हिन साल जी। पाणी हिन साल हींअर शुरूआति में कोन आहे, सही, तंहिंजे करे प्लानिंग खे थोरो 50-40 ॾींहं अॻियां खणी वञिणो आहे। सही, पाणी बि अची वेंदो, हर शइ बहितर थी वेंदी हली, पर टाइम सां थींदी, इट विल टेक सम टाइम। मूंखे लॻे थो त 40-45 ॾींहं जो फ़र्क़ु आहे। पाणी थोरो बर्फ़ जॾहिं ॻरंदी, कुझु मींहुं पइजी वियो त पाणी गॾिजी वेंदा। सही, पर इहो तक़रीबन जून जी एंड धारे किथे वञी
थींदो, इहो मई में कोन थियण वारो आहे। तंहिंजे करे मई त अची वियो तक़रीबन, हले सही बाक़ी 8-10 ॾींहं लॻी बची आहे। उनमें त जे मथे पाणी चढ़े हा त उन खां पोइ 21 डेज़ था लॻनि लॻी था वञो तव्हां हेसि ताईं पहुचण। तंहिंजे करे मई अची वियो तक़रीबन, तव्हांखे पाणी कोन्हे पहुतो। तंहिंजे करे इहा ॻाल्हि वञी जून में पहुचंदी। तंहिंजे करे पंहिंजे ॿिज खे तव्हां हींअर पोखण जी कोशिश ना करो। फेसबुक ते या कंहिं बि मीडिया जे हुनजे चैनल ते ॾिसंदो आहे त केरु लिखे पियो न राइस जी पोखी करणो आहे, ऐं चवंदो बाबा कॉटन पोखी कर, सही सब्जी पोखी कर। पर राइस जिते वधीक पाणी एतिरो संभालो खपे, हिन साल जे तव्हां लेट पोखो त तव्हांजी मर्ज़ी, कोशिश करो त फसल चेंज करो। ऐं मैसेज आख़िरी जेको आउं ॾियणु चाहींदुसि ज़मींदारनि खे त पाणी खे बचाओ। सही पाणी ज़िंदगी अथव। पाणी वेस्ट जेके ज़मींदार करनि था या जेके फार्मर करनि था, राति जो पाणी खोलियो था छॾनि, सिम नालियुनि में खोलियो था छॾनि, उन पाणी खे ना सिम नाली में मोकिलो, उन पाणी खे हेठि छॾो त ॿियो ज़मींदार, ॿियो पंहिंजो भाउ जेको आहे उनखे फ़ाइदो थिए, उन जी फैमिली में बि ॿार बचा आहिनि। वरी महिरबानी खटियाण साहिबु। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे पुॼाणी ते पहुतो ऐं सिंध जे ज़मींदार लाइ, मुल्क जे ज़मींदार लाइ, एग्रीकल्चर लाइ, आबपाशी लाइ हिकिड़ी सुठो सोण आहे त हीअ जेका हुकूमत आहे, गॾियल हुकूमत आहे, ऐं सिंध में बि उनजी हुकूमत आहे, त वफ़ाक़ में बि उनजी हुकूमत आहे। सिंध जे लाइ इहा ख़ुशकिस्मती आहे, उहा अॻिते केतिरो बहितर साबित थिए थी त उन में मिनिस्ट्री जेका आहे आबी वसीलनि जी, उहा ख़ुर्शीद शाह वटि आहे, सिंध सां आहे, सखर सां तालुक़ु आहे हुनजो। उहो सिंध जे पाणी जे मसइलनि खे केतिरो तरजीह ॾिए थो, सिंध जा जेके ख़दशा आहिनि उन्हनि खे केतिरो जेको आहे सो हल करण में कोशिशि करे थो। सिंध ऐं पंजाब में जेको ट्रस्ट न रहियो आहे पाणी मामलनि ते, उनखे केतिरो बहितर करे थो, सभिनी खे गॾु केतिरो खणी अचे थो। जीअं खटियाण साहिबु चयो त सिंध खे पाणी जे हवाले सां फ़ाइदो उन में ई थी सघे थो त उनजी पैरा 2 जेका आहे उन ते अमल कयो वञे। हीउ टिरुखी फार्मूलो, तारीख़ी फार्मूलो जेको आहे उहो वक़्त खे धिकण ऐं उन में सिंध खे नुक़सानु आहे, त उहे सभु शयूं हिन थोरे अरसे में सिंध जा जेके सिंध सां लाॻापियल जेके उहे वफ़ाक़ी वज़ीर आहिनि उहे केतिरो हल करे सघनि था, इहो वक़्तु ॿुधाईंदो। प्रोग्राम जी पुॼाणी थी। मेज़बान कमाल लाशारी खे ॾींदा इजाज़त। अला भाई।